अस्सलामुअलैकुम। माफ़ कजो, अॼु थोरो तबीयत में मज़ो कोन्हे। सभ खां पहिरियां त मां इहो अर्ज़ु कंदो हलां त पंहिंजो तबीयत ॻोठायो हुयुसि त गर्मी जे करे शायदि ॾींहुं लॻी पियो हुजे मथां, ऐं उन जे करे डिहाइड्रेशन थी वई हुई। त उहो इलाज वग़ैरह हले थो पियो। टेस्ट कराई अथमि, डॉक्टर चवनि था त नाहे करोना, पर पोइ बि एहतियातन टेस्ट कराई अथमि, ॾिसूं छा आहे। इंशाल्लाह सुभाणे रिज़ल्ट अची वेंदो। तबीयत ख़राबु हुजण जे करे घर में आहियां, पर उन जे बावजूदि असांजी जेका जिदोजहद उहा जारी आहे। सेक्रेटरी सां पाणी जे मसइले ते हाल अहवालु थियो। उन में साईं जन तमामु सुठी शइ हिकिड़ी चई त मां हितां तमामु घणो हुननि खे करे चुको आहियां। पुश उन्हनि खे ज़बरदस्ती चयो अथमि त कमु कनि, ऐं हले थो पियो खाटी जो। मूं चयो साईं, हमेशह असांजूं जेके ग़रीबनि वारियूं शाख़ूं आहिनि न, उतां ई रुगो न थींदी आहे, बाक़ी जिते बाअसर माण्हू आहिनि उते त उहे करे वेंदा आहिनि। पोइ ढोरी शाख़ जीअं असांजी हमेशह निंदण की, हिते अलाए को, हालांकि वोट ते मिलंदा बि आहिनि MP खे हितां असां वारे खे, पोइ बि हमेशह निंदण की अलाए छाजे करे। हितां सभु वोट हितां मिलनिसि था, पर पोइ शायदि लॻे थो को पंहिंजो को एतिरो को प्यारो माण्हू कोन अथसि उते, जो सिर्फ़ु इन शाख़ जी सां मसालो हमेशह जे खाटी न त पाणी, पाणी न त खाटी। माना ढोरी ॼण हिननि सां जेका आहे उहा ढोरी जो हिननि सां को मसालो थो लॻे मूंखे। बहरहाल अॻिते हलिजे त जंहिंजो कोई बि न हूंदो आहे हुनजो अलाह हूंदो आहे। अलाह असांखे इन ई कम सां लॻायो आहे त जंहिंजो कोई बि कोन्हे, अलाह जा जे उन्हनि ॿारनि सां असां गॾु बीहूं अलाह जे हुकुम मूजिबि। हाणे इंशाल्लाह अलाह भलाई कंदो, खाटी त थी वेंदी, सभु कुझु थी वेंदो, हीअ दुनिया गुज़री वेंदी। कोविड आहे, ॾाढा माण्हू वरता पिया आहिनि, माण्हू वठिजंदा वञनि था, जीअंदा मरंदा, का ख़बर कोन्हे। सभु कुझु थी वेंदो, इहा दुनिया सॼी हिते हिते रहिजी वेंदी। इहे पावर, इहे पोस्टूं, इहे फलाण, इहे टीर, इहे मटीर, सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त इहे काॾे कंदा। छो जो इहे काॾे, हाणे माना सोचिजे थो, वेही सोचूं था पिया जेकॾहिं हिन ॻाल्हि ते ई, त असांजे अॻियां ई कोविड जो हशर, कोविड माण्हुनि जो अहिड़ो हशर करे छॾियो आहे, जो तव्हां करोड़े अरबे रुपया खणी ईअं घुमो, तव्हांखे वेंटिलेटर न मिलंदो त वॾी ॻाल्हि आहे न इहा। करोड़े अरबे रुपया तव्हां वटि हुजनि, तव्हांखे वेंटिलेटर न मिले ऐं तव्हां मरी वञो, अहिड़ी तव्हां ज़मीनूं, अहिड़ियूं पावर, अहिड़ा पैसा कंदव काॾे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। बहरहाल साईं जन सां जेका कचहरी थी, उन में इहो थियो त हाणे जेको आहे असां सुभाणे 4 बजे, मंझंदि जो 4 बजे चीफ इंजीनियर लाड़काणे वटि उन मीटिंग फिक्स कई आहे सेक्रेटरी साहिबु असांजी। उते असांखे लिखत में इहो ख़त ॾेई अचिणो आहे। हाणे मां उन्हनि सां खीर तर जी बि ॻाल्हि कई आहे, मां वारहे जी बि, ऐं मां सैफुल्ला जी। हाणे हिननि में जेके जेके शाख़ूं आहिनि, जिते जिते न थी आहे, उन्हनि खे उतां जी शाख़ुनि जे माण्हुनि खे उथिणो पवंदो, सुभाणे वञिणो पवंदो लाड़काणे। मां हिते आहियां, कराची आहियां, जेकॾहिं मां हुजां हा त मां हलियो वञा, मुंहिंजी तबीअत जेकॾहिं सही हुजे हा त मां पाण अॼु ई उथी हलियो अचां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां कोर्ट जे वञण जे लाइ बि चयो हुयो, उहो बि अर्ज़ु कयो हुयमि त बाबा कोई आहे त पिटिशनर अचे, मां हुनजो केस बि मुफ़्त में खणंदुसि, पर पोइ वरी उन जे लाइ बि माण्हू तयारु न थिया। इहो थोरो हिन शइ ते बि सोचियो
पंहिंजो हक़ वठण जे लाइ जेकॾहिं वञो था उन जे लाइ छो था टॼो पिया? इन में कहिड़ो मसालो आहे? केरु तव्हांखे हूअं त खणी चइबो जेकॾहिं सिधो संओं मीर जे ख़िलाफ़ु उथी माण्हू को बीहंदो, को नारा हणंदो, को एतिजाज कंदो, पोइ तव्हांखे जेको आहे उन खां कुझु फ़ाइदा वरिता अथव या कुझु, त उहो सम्झ में अचे थी ॻाल्हि पई। हे पंहिंजी ज़मीन जे पाणी कोन थो मिले, जेकॾहिं मीर साहिबु चए थो बाबा इरीगेशन डिपार्टमेंट जो मसालो आहे, जे उनजो मसालो आहे, तव्हां कोर्ट वञी करे पंहिंजो मसालो हल था करायो, हक़ था घुरो, हिन में मसालो कहिड़ो आहे? इन में छाजे करे ॾिजणो परेशान थियणो हुयो? बहरहाल चवण जो इहो मक़सदु आहे त हाणे तव्हां बि माण्हू बि गॾिजो ऐं उथो निकिरो ऐं इन पंहिंजनि मसाइलनि ते जेको आहे मुतहद थियो। छो जो माना जीअं मां चवंदो आहियां, अॼु असां आहियूं सुभाणे न आहियूं। तव्हां हमेशह कंहिं ॿिए कंहिंजे कॾ छो भॼंदा वतंदव यार? असांखे पाण खे ताक़तवर थियणो आहे न। हर को माण्हू ताक़तवर थी थो सघे, छो नथो थी सघे? हर को माण्हू ताक़तवर थी थो सघे। परेशानी थोरी आहे हिन में। ताक़तवर थियो, उथो, हिन में को बि मसालो कोन्हे। ऐं उन खां अलावा पंहिंजो सुभाणे 4 बजे जे लाइ केरु तयारु आहे? मीटिंग जेका आहे उहा चीफ इंजीनियर साहब सां लाड़काणे में रखियल आहे। ख़ासि करे मां चवंदुसि ढोरी शाख जे दोस्तनि खे त उहे जेके आहिनि तयारी पकड़नि। ऐं उन खां अलावा मां चवंदुसि पंहिंजो हेॾा शेर चांडियो साहब वारनि खे, जेका टांगरी शाख आहे पंहिंजी, उतां उन्हनि खे। उन खां अलावा हेॾा मस्तोई शाख आहे मुंहिंजे ख़्याल में, हेॾा सीलरा ॻोठ मां निकिरे थी, इरफान सीलरो मूंसां न ते राब्ते में हूंदो आहे, उन्हनि खे चवंदुमि इहे सभु तव्हां उथी करे टीम सां जुड़ो, मोहम्मद अयूब कोसो साहिब सां राब्ते में अचो। पोइ सभु गॾिजी करे, जे मोहम्मद अयूब कोसो साहिबु आहे या लियाकत जूड़ेन जो साहिबु आहे, नौमान गौरी राश, पंहिंजो शकील राजा, शकील अली रज़ा, इहे दोस्त आहिनि, मंसूर सुमरे वारा, जेके बि दोस्त आहिनि असांजी टीम जा शहदाद कोट में, उन्हनि सां जुड़ो। उन्हनि सां गॾिजी सुभाणे 4 बजे तव्हां वञो, उते लिखत में जमा कराए अचो पंहिंजी कंप्लेन बि। ऐं अलाह ख़ैरु कंदो। बसि हाणे 10 साले जॾहिं हिन दफ़े खाटियुनि पंहिंजो मशीनुनि जा मुंहं ॾिठा अथव त खाटियूं बि इनशाला कराईंदो। अलाह वरी पाणी जे लाइ बि भलाई कंदो, इनशाला पाणी बि सुठे तरीक़े सां ईंदो। हिन दफ़े पाणी जे लाइ बि तव्हांखे धरणा न हणणा पवंदा, अलाह रहम कंदो। ऐं बसि इहो ई चवणो हो। सुभाणे टीमुनि सां जुड़ो, लाड़काणे वारी टीम बि तव्हां सां हलंदी, शहदाद कोट वारी बि हलंदी, तव्हां जुड़ो। सूफ़ी अब्दुल रहीम कोसो साहिब जन कच्ची पुल वारा, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे, उन्हनि जी बि दोस्तनि असां सां राब्तो कयो हुयो, तव्हां बि गॾिजी उन्हनि सां वञो साईं। उन खां अलावा डोरी शाख ते जेको बि वेठा आहिनि, वॾा उते वॾेरा बि वेठा आहिनि, जेके वीचारा शरीफ़ आहिनि, उहे बि तव्हां वञो सुभाणे। हिन में को बि मसालो कोन्हे। वरी बि इनशाला मां आहियां। वॾी महिरबानी। आवाज़ यार जेको आहे बसि थोरो तबियत में मज़ो कोन्हे, न जे करे आवाज़ सही मथां न पियो अचे। ॿुधायो आहे थोरो पहिरियां त वरी हिनखे बहितर कजे आहे। बहरहाल सुभाणे 4 बजे मेन तत्व हिन जो इहो आहे, सेक्रेटरी साहिबु मीटिंग अरेंज कई आहे असांजी चीफ इंजीनियर सां सुभाणे लाड़काणे में। हाणे उन जे लाइ मस्तोई शाख आहे, जितां सीलरा भाइर मूंसां राब्ते में ईंदा आहिनि, इरफान सीलरो। उन खां अलावा ढोरी शाख मां खोड़ दोस्त ईंदा आहिनि, सूफ़ी अब्दुल रहीम खोसे जा दोस्त आहिनि। अॻोणे बि कंहिं मक्सी भाउ मां सां ॻाल्हायो, उन्हनि जा हेॾा जंहिं शाख ते कमु न थियो आहे, मां 3 जी ॻाल्हि कई आहे। खीर तरफ़ वार है
ऐं पंहिंजो सैफुल्ला, इन्हनि जा जेके बि आबादगार आहिनि, जेके बि हारी आहिनि, जंहिंसां बि मसइलो आहे, उहे वञनि सुभाणे 4 बजे शाम जो असांजी मीटिंग सेक्रेटरी साहब फिक्स कई आहे चीफ इंजीनियर लाड़काणे सां इंशाल्लाह। ठीकु आहे, लिखत में इंशाल्लाह उहा कंप्लेन खणी वेंदासीं, ॾेई ईंदासीं। ठीकु आहे, पाण उन्हनि इहो चयो आहे। हाणे तव्हां तयारियूं वठो, सुभाणे तव्हां वञो। मुंहिंजी टीम त असांजी त टीम जेका आहे वेंदी, असांजी टीम जा जेके एक्टिव मेंबर आहिनि उहे त वेंदा ई वेंदा। हाणे जेके तव्हां सभु दोस्त आहियो, जेके घरनि में वेही असांखे सपोर्ट कंदा आहियो, जेके खुली नथा करे सघो, दिली तौरु कंदा आहियो ऐं ॿाहिरां नथा करे सघो, घटि में घटि हाणे हीअ त तव्हांजो पंहिंजो हक़ु आहे, हिन जे लाइ उथी करे तव्हां वञो ऐं तव्हां वञी इहो वठी अचो। अलाह भली कंदो, वॾी महिरबानी। को सवाल हुजे त पोइ भले ॿुधायो। ठीकु आहे, सवाल कोई कोन्हे, थैंक यू। अच्छा, आख़िर में मां कोरोना जे लाइ कुझु चवंदो हलां त इहो जेको सम्झो था पिया न त कुझु बि कोन्हे, तव्हांखे मां अर्ज़ु कयां त हे कुझु अथव। हाणे मां पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, 2-3 मरीज़ पंहिंजनि दोस्तनि में मां ॾिठा अथव, पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हाणे हिनखे तव्हां लाइट न वठो, हिनखे तव्हां हल्को न वठो, इहो अथव, हिनखे तव्हां ईअं मज़ाक़ न सम्झो। त गवर्नमेंट भले जेको आहे कंदी हुजे, नमूना कंदी हुजे, उहा पंहिंजी जॻह ते, वधाए चढ़ाए कंदी हुजे, उहा पंहिंजी जॻह, पर आहे ज़रूरु। ठीकु आहे न, हो चवंदा आहिनि न, कहाणी नंढड़ाइप खां ॿुधंदा ईंदा आहियूं त हिकिड़ो ॿारु कंदो बगड़ बगड़, ॻोठाणा पहुची वेंदा हुया त ॾिसंदा बगड़ कोन्हे, 1 2 3 चौथे दफ़े ॻोठाणा ई न विया पर बगड़ आयो ऐं हुनखे खाई वियो। हाणे सिंध गवर्नमेंट ते बि तव्हांखे जेकॾहिं कूड़ खोड़ हयां अथई, पहिरियां यकीन कयवसि, हाणे यकीन नथा कयोसि। हाणे कॾहिं यकीन न कयवसि, पोइ इहो बगड़ तव्हांखे खाई वेंदव। भले बगड़ अचे या न अचे, पंहिंजो एहतियात कयो। ठीकु आहे, इहा जेका आहे ॻाल्हि सम्झो। कूड़ हो केतिरा बि हणनि गवर्नमेंट वारा, तव्हां बचायो त पंहिंजी जान था न, भला ॿिए कंहिंजी थोरी था बचायो, पंहिंजी था कयो न। बचाइण त ॿियनि जी बि घुरिजे। उथी करे पंहिंजी जेको आहे, मूंखां बि 1-2 ग़लतियूं थियूं जेके असां डिस्टेंसिंग न कईसीं या कुझु, मां कवर्ड हुयुमि पर खोड़ दोस्त कवर न हुया थियल। हाणे कवर थियो, मां ग्लव्स पायो, मास्कियूं पायो ऐं जेको आहे पाण खे कवर करे निकिरो बाबा, ऐं फ़ासिला रखो, मिलणु बिलणु छॾे ॾियो, न थींदो वारियूं ॻाल्हियूं छॾे ॾियो। इहे अजीब ॻाल्हियूं आहिनि, ॿाराणियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे न थींदो वारियूं छॾे ॾियो। इहे न थींदो आहे ईअं त साईं, जेको आहे पंहिंजो असांखे न थींदो, असांजी वटि गर्मी घणी आहे, असां जेको आहे हिते असांजो मादो त कमज़ोर न आहे, असांजो जेको आहे उहो, असां गंद पित जा हिरियल आहियूं, असां हिन हुन जा हिरियल आहियूं, न आहे। इहे सभु जो सभु ॿाराणियूं ॻाल्हियूं अथव। कुझु बि इहा जेका आहे न सच न अथव। इहे शयूं जेके बि तव्हां पंहिंजो दिलि खे दिलासा था ॾियो, दिमाग़ खे दिलासा था ॾियो, बेड़ा पढ़िया लिखिया माण्हू ईअं था चवनि पिया, ख़ुदा जी सड़ाई तेव का सम्झ धारियो। पढ़िया लिखिया माण्हू तव्हां ईअं चवंदव त पोइ अणपढ़िया वीचारा काॾे वेंदा। जेको आहे असांजो इम्यून सिस्टम ईअं आहे, असां हिते जेको आहे गर्मी घणी आहे, असां जेको आहे हिते गंद पित जा हिरियल आहियूं, असांखे वायरस न वठंदो। यार ख़ुदा खे मञो। शहदाद कोट में मां नाला नथो खणा, हाणे केरु गुज़ारे वियो आहे हिन जे हवाले खां, पर हाणे तव्हां ख़ुदा खे मञो, थोरी सम्झ धारियो, इनखे पंहिंजी डिस्टेंसिंग खे रखो ऐं पंहिंजा हथ ग्लव्स में ढकियो, पंहिंजा जेके आहिनि मास्क पायो ऐं ॿाहिरि घटि में घटि निकिरो, जेतिरो घटि थी सघे ओतिरो घटि निकिरो ऐं माण्हुनि खां परते रहो। मां तव्हांखे ॿुधायां थो, माण्हू करोना जे करे एतिरा नथा मरनि जेतिरा वेंटिलेटर न हुजण जे करे मरनि था। सिंध जी वॾी में वॾी अस्पताल जेका सिविल हॉस्पिटल कराचीअ में आहे, उहा उन में 12 वेंटिलेटर पिया अथव भाऊ, 12 वेंटिलेटर। पोइ हाणे जेकॾहिं माना जेको आहे हिन वक़्तु जेको आहे 65-70 माण्हू त मूंखे था ॿुधनि हिन वक़्तु वेठे 65 माण्हू जेकॾहिं काॾे 12 काॾे, सिंध जी 7 करोड़ आबादी आहे, इहा वॾी में वॾी अस्पताल आहे। छा थियो आहे तव्हांखे थोरो सोचियो।
भले करोना मां माण्हू छॾाइजी वञे, पर जे वेंटिलेटर जी ज़रूरत पई न, पोइ न मिलंदव। सम्झो हिन शइ खे। बहरहाल ठीकु आहे, महिरबानी।